हैदराबाद में कर्फ्यू लगाए घर ई आदमशुमारी कई वई। अदम एतमाद ज़ाहिर कंदे एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया आहिनि। अवामी तहरीक जे सरबराह अयास लतीफ़ अली जे चयो आहे त सिंध में घरशुमारी सही न पई थिए, इन करे कराची ऐं हैदराबाद में कर्फ्यू लगाए रेंजर्स जी निगरानी में घरशुमारी ऐं आदमशुमारी कराई वञे। अवामी तहरीक जे सॾ ते हैदराबाद, हुसैनाबाद, कासमाबाद, नसीम नगर ऐं मीरान मोहम्मद शाह रोड ते बुख हड़ताल कई वई। अवामी तहरीक जे सदर अयास लतीफ़ अली जे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में घरशुमारी सही न पई थिए, इन करे कराची ऐं हैदराबाद में कर्फ्यू लगाए रेंजर्स जी निगरानी में घरशुमारी ऐं आदमशुमारी कराई वञे। हुन चयो त सिंध जा माण्हू मौजूदा घरशुमारी वारे अमल खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदा। अयास लतीफ़ अली जे चयो त सिंध में हेल ताईं 20% घरशुमारी में न थी सघी आहे ऐं इब्राहिम हैदरी तोड़े केटी बंदर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अञा ताईं अमलो ई न पहुतो आहे। हुन चयो त मौजूदा घरशुमारी ऐं आदमशुमारी में कराची जे चूंड तकनि जो अंग वधाइण ऐं ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में अंग घटाइण जी साज़िश कई पई वञे, जेका हू कामयाब थियण न ॾींदा। लाड़काने में अवामी तहरीक जे सवें कारकुननि एडवोकेट साजिद महेसर, ज़फर लाल, मोहम्मद खान चांडियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पर मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जे इम्तियाज़ दाद, जस्कम जे अतर सूमरो, एसयूपी जे अहमद अली तुनियो ऐं ॿियनि कारकुननि शिरकत कई। ठट्टे में अवामी तहरीक जे कारकुननि मिठा खान लाशारी जी अॻवानी में ईदी सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो। जावल में अवामी तहरीक जे सर ते कारकुननि अताउल्ला मेमण जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। टंडे अल्लाह यार में अवामी तहरीक जे अख्तर मंगणहार ऐं जस्कम जे नादर अली शाह जी अॻवानी में रैली कढी वई। कुंडरी में अवामी तहरीक, जस्कम, यंग सिंधी इतिहाद, जसाफ ऐं जस्कम आरएसर ग्रुप जे कारकुननि एहतजाजी रैली कढी अमरीगन चौक वटि धरणो हयो। कंबर में अवामी तहरीक पारां मोहसन चांडियो ऐं मुर्सा चांडियो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे शहर जे मुख्य चौक ते धरणो हयो। नाज़रीन, नई वारे सां वधीक ॻाल्हि ॿोल